मौजूद दोस्तों कीअं आहियो? उम्मीद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। दोस्तों असांजी हमेशह कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे सिंध जे वाहण वसंदनि में घुमायूं ऐं सिंध जी ख़ूबसूरती तव्हांखे ताईं पहुचायूं। त या त ईअं खणी चइजे त असांजे सिंध जा उहे जेके नामवर शख़्सियतूं आहिनि जिन पंहिंजो पाण मञरायो, उहो दौरु हूंदो 1982, 83, 84, 85 जो दौरु हूंदो त कैसेट जो उरूज हूंदो ऐं कैसेटी शाइर ऐं कैसेटी फ़नकार जॾहिं बाज़ार में लहंदा त हुननि खां गॾु माण्हू जेके आहिनि से मिलण लाइ तरसंदा हुआ ऐं हिकिड़ो वॾो कमु हूंदो कैसेट जी दुनिया जो। ऐं कैसेट जी दुनिया में हिकिड़ो वॾो नालो हूंदो जिन में असांजे नामवर फ़नकारनि, शाइरनि, अदीबनि पंहिंजो पाण मञरायो। जीअं असांजे सिंध जे सुहारे सिंध जे उन्हनि मशहूरु फ़नकारनि हमेशह फ़नकार जॾहिं कामयाबु थींदो जॾहिं शाइरी मयारी हुजे ऐं शाइरी मयारी ॾियणु कंहिंजो कमु आहे, शाइर जो कमु आहे। त अॼुकल्ह ईअं त जीअं हिन वक़्तु असांजे इलाइक़नि में इहे फ़नकार हलनि पिया जेके नलके ते शाइरी कनि पिया या इहे शयूं आहिनि। बहरहाल गैर मयारी शाइरी असांजी सुहारी सिंध जी उन सकाफ़त खे ख़तमु करे छॾियो आहे। पर उहे अनमोल मोती, उहे अनमोल शाइर अॼु बि असांजी सिंध जी सूंहुं बणियल आहिनि जेके असां सां मिलंदा आहिनि त दिलि बाग बार थींदी आहे। अॼु असांजे हिन ग़रीब खाने ते ज़िले सांगड़ जी ख़ूबसूरत हवाउनि में ॾानो धांधल थर मां कुर्ब जा क़दम भरे आयल सिंध जो नामवर शाइर जंहिं तक़रीबन मामे सरदार सांगी जा तक़रीबन 8 खां 10 कलाम ॻाया ऐं उनखां अलावा 95 जेके कलाम मामे जे मुख़्तलिफ़ फ़नकारनि बि ॻाया आहिनि। त अॼु असां सां गॾु आहे सिंध जो नाले वारो शाइर सरदार सांगी। हलूं था सरदार सांगी वटि, वधीक कचहरी कयूं था तव्हां सां सरदार सांगी वटि। जी मामा नमस्ते। ओम नमस्ते बाबा। मामा सभ खां अवल तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। साईं मुंहिंजो नालो सरदार, मुंहिंजो तख़लुस सांगी, सरदार सांगी जे नाले सां माने मशहूरु आहियां ऐं मुंहिंजी राइश ॾानो दांदल तालको नंगर पार कर। मामा तव्हां ज़िंदगी जे हिन मुख़्तलिफ़ फ़क़्र में शाइरी खां अलावा तव्हांजो ॿियो कहिड़ो कमकार या धंधो? आउं घणो त पंहिंजे ड्यूटी पुलिस महकमे सां ऐं वाबस्ता आहियां ऐं हाणे रिटायरमेंट करे वियो आहियां 35 साल ड्यूटी करे ऐं हाणे आरामी ज़िंदगी पछाड़ी जो टाइम में गुज़ारे रहिया आहियूं, ड्यूटी करे आयासीं पंहिंजी ऐं इहो अदबी कचहरियुनि में हूंदा आहियूं। अच्छा सरदार सांगी, सभु खां अवल असांजे उन्हनि जेके आहिनि सिंध जे नाले वारा फ़नकार उन्हनि तव्हांजी कहिड़नि शाइरनि फ़नकारनि तव्हांजी शाइरी ॻाई आहे? साईं शुरू में मूंखे सालू भील बदीन जो फ़नकार आहे, उन मूंखे गीत मुंहिंजो ॻायो, शुरू में सिंधी गीत मुंहिंजो ॻायो। अच्छा जी भला तव्हांखे ख़बर आहे त सिंध जे उन्हनि दर्दवंदनि जी तर्जुमानी कंदड़, दर्दवंदनि दिलनि जी तर्जुमानी कंदड़ सिंध जी नाले वारी फ़नकारा फ़ौज़िया सूमरो तव्हांखे ॻायो। तव्हांजो कहिड़ो मशहूरु कलाम वियो ऐं कहिड़ा कहिड़ा ॿिया मुख़्तलिफ़ कलाम जेके फ़ौज़िया ॻाए मशहूरी माणी? लाहौती साहिबु महिरबानी तव्हांजी मरूम फ़ौज़िया सूमरे जे हवाले सां तव्हां पुछियो। जंहिं गीत मक़बूलियत माणी उन्हनि में गीतनि 8 गीत मुंहिंजा ॻाए चुकी आहे मरूमा। त उन में उठड़लो तूं पलाणे आ भेड़ी मिना तेड़े हाल, ही गीत तमामु मक़बूल हुओ मुंहिंजो। जंहिं मुंहिंजो नालो बि मशहूरु कयो सरदार सांगी। अच्छा उनखां अलावा ॿिया कहिड़ा कलाम आहिनि जेके मशहूरु माणे चुका फ़ौज़िया ॻाया? मरूम फ़ौज़िया सूमरो आवी मुंद मल्हारी तले तराए टोभा टम टम बरसे बूंद बहारी, इहो गीत मक़बूल वियो। बादलियो थो बरसे गाजड़लो पियो गुड़के, क्या नहीं आयो तूं मुंहिंजा जानी अड़ा बादलियो पियो बरसे, इहो बि गीत सुठो वियो, सुठी मक़बूलियत माणी हिन गीत। आई श्रावण तीज बाई जी हमें तो मोकल ॾे, इन गीत बि सुठी माने श्रावण जे हवाले सां, मौसम जे हवाले सां। तिना रोए रोए परचाड़ा हूँ मनथा करे थी मनाड़ा, मिठा मना माफ़ी ॾे मिठा मना। जी फ़ौज़िया ॻायो मुंहिंजो पहिरियों गीत, सुठो गीत हलियो। उन खां सवाइ बि तमामु सुठा मारा बालम दूर बसो थे हाय परदेस में, जी जी ठारे बिना कहिड़ो करां हूँ सिंगार, इहो बि गीत सुठो वियो। कारूं झर राणा सर कारूं झर ते घुमासां साओ उठड़लो, इहो बि गीत सुठो गीत हुयो। मरूम 8 गीत ॻाए वई। अच्छा सिंधी तव्हांजो कलाम फ़ौज़िया ॻायो भला? सिंधी मुंहिंजो गीत फ़ौज़िया कोन ॻायो आहे, मारवाड़ी मूंखे ॻायो आहे। ऐं मारवाड़ी गीतनि जे में मशहूरु आहियां मारवाड़ी शाइर जे नाले सां। बाक़ी सिंधी में मुंहिंजो कोन ॻायो, सिंधी में सालू भील पहिरियों गीत ॻायो। अच्छा
उनखां अलावा ॿिनि फनकारनि तव्हां जेके मशहूरु फनकार कंहिं फनकार साईं आरिफ फ़कीर थरी लोकगीत डाकलो बाजे भोपा साईं भूतनी बाजे उहो ई आरिफ फ़कीर मिठी जो हाणे बि आहे, हाणे पोड़ो थी चुको आहे। उन मुंहिंजा गीत तमामु घणे में घणा 28 गीत ॻाए चुको आहे आरिफ फ़कीर। दोस्तों अॼु असां सां गॾु आहे असांजो नाले वारो शाइर सरदार सांगी जेके कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि। दाने दांदल में जॾहिं वञिबो त भरियल भाकुरनि सां अजिया कंदड़ इंतिहाई मिठड़ो इंसानु जेका असां फू जहानी माणे हाणे जेका असां पीरी तरफ़ ज़िंदगी रवां दवा ऐं संदसि ख़िदमतूं असांजे अदब खे वॾियूं ॾिनियूं साईं मामे टाइम ॾिनो। त मोहम्मद सरदार सांगी सभ खां जेका असां अवल ॻाल्हि आहे त तव्हांखे फ़नकार अॼुकल्ह हिन दौर में कहिड़ा पसंदि आहिनि? फनकार त पंहिंजे हवाले सां सभु कोई सुठो ॻाए थो, तमामु बहितरीनु फनकार आहिनि, पर आउं शमन मीराली खे वधीक पसंदि कंदो आहियां। तमामु शमन बहितरीनु। दोस्तों शमन मीराली जी ॻाल्हि कजे त शमन मीराली हिन वक़्तु मुमताज़ मौलाई बि मारवाड़ी जो एल्बम कयो आहे, पर शमन अली मीराली जेके बि एल्बम मारवाड़ी जेका आहे उहे हिट कया तमामु। सिंधी त उहे भाषा आहे पर मारवाड़ी बि तमामु बहितरीनु ॻाया। त मामा उन हवाले सां तव्हांजी ॻाल्हि थी त फ़नकारनि जे हवाले सां हाणे इहो ॿुधाइजो त असांजे इन ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ फ़िक्र में काफ़ी सारा शाइर अव्हांजे ज़िंदगी में गुज़रनि था, तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि? साईं मुंहिंजो पसंदि जेको शाइर आहे सो न्याज़ कुताफ़ी साईं, जुडो न्याज़ कुताफ़ी। अच्छा, बाक़ी मारवाड़ी जा के शाइर? मारवाड़ी जा शाइर उस्ताद मरहूम मेवो फ़कीर जेको मुंहिंजो उस्ताद बि थी रहियो आहे ऐं मुंहिंजो पसंदीदा शाइर आहे मारवाड़ी में। उनखां अलावा तंहिंखां ॿिए नंबर ते मुंहिंजो अलबेलो इंडिया जा आहे रामो सिपाही जी शाइरी तमामु घणी असांखे पसंदि आहे। उस्ताद रामो बील जेको हाणे सिपाही बि आहे, उस्ताद रामो अलबेलो। अच्छा, ॻाल्हि कजे ज़माने जे हिसाब खां, नाराज़ न थिजो भला, सभ खां वधीक जेका आहे शाइरी पुलिस वारो छो कंदो आहे? जीअं रामू सिपाही मारवाड़ी शाइरी तमामु हिट कई, तव्हां पुलिस में रही करे शाइरी कई, त तव्हांखे कहिड़ो अहिड़ो इश्क लॻंदो आहे जो तव्हां शाइरी कंदा आहियो? भली ॻाल्हि कई, हाणे दोस्तनि खे असीं छा ॿुधायूं, पर हीअ हिकिड़ो मिजाज़ी अॼुकल्ह जी शाइरी आहे त पुलिस में मोकलूं घटि आहिनि, असां बि ड्यूटी घणी हूंदी आहे मोकल पोइ उन में ई मिजाज़ी हिकिड़ी मज़ाया शाइरी बि थी वेंदी आहे ऐं असां इन शाइरी में ड्यूटी 8 कलाक करण खां पोइ ॿोल लिखण में हूंदा आहियूं। त जी जी बिल्कुलु उन जे हवाले सां शौक़िया शाइरी बि आहे मिजाज़ी शाइरी पुलिस वारी। मामा आउं तव्हांखां नंढड़ो हिकिड़ो सुवालु कजे, तव्हां इश्क कयो भला? बिल्कुलु मिजाज़ी इश्क कयो, इश्क बिना कोई इंसान जंहिंमें इश्क न आहे उहो इंसान न आहे, इश्क न हूंदो त सफ़ाई कोन हूंदी, इश्क हुअणु खपे। भला इश्क में भला कामयाबी थी आहे? मूं वांगुरु अञा हथ मलियो पिया? बिल्कुलु इश्क में असां फैल विया आहियूं ईअं सम्झो। खटी मिठियूं ॻाल्हियूं लाज़मी आहिनि, असांजा सामिन ॾिसनि पिया, खिल भोग लाज़मी आहे, तव्हां वॾा आहियो असांजा। अच्छा बिल्कुलु। दोस्तो मामे सां दिलि जूं ॻाल्हियूं कयूं पिया ऐं दिलि जूं ॻाल्हियूं जेके तव्हां ताईं पहुचायूं पिया, ऐं अॼु असांजे कैमरामैन जा फ़राइज़ अंजाम ॾींदड़ इंतिहाई प्यारो दोस्त असांजो चमनलाल बहितरीनु टिकटॉक स्टार आहे, अदा आरब दीदार, इन्हनि खे बि दिलि जे उथां गिरहनि सां असांजे अंगण ते भली कार। अच्छा मामा, शाइरी ते त ॻाल्हि थी वई, शाइरी खां पोइ जेका आहे असां थर जी ॻाल्हि कजे त थर जो माण्हू तक़रीबन लिखण में वॾो डफ़ हूंदो, उनजी लिखणी में एॾी ताक़त हूंदी आहे, छा उहो मंज़र कशी कंदो आहे या उनखे ऑटोमेटिकली ख़्यालात ईंदा आहिनि जो उहो शाइरी लिखण ते मजबूर थींदो आहे? पर थर जो माण्हू त उहो ग़रीब तबिके जो माण्हू आहे, थर सां वाबस्ता आहे, रेगिस्तानी माण्हू आहे, उन में सम्झो त कशिश वाक़ई वधीक हूंदी आहे, असां में बि लिखण जी जेको कशिश आहे ऐं थर सां वाबस्ता आहे रेगिस्तानी आहे उहो वधीक हूंदो आहे। जी बिल्कुलु, उन में जेको असांजो खुराक आहे बरसाति जीअं थिए थो, उन में जेको विटामिन आहे उन में ताक़त वधे, ताक़त वधीक कुदरती जेको मथां बरसाति जेको आबादी थिए थी, ॿाजर ॿियो वग़ैरह वग़ैरह थी, उन में विटामिन जेके वधीक आहिनि। असांजे सामिन जेके आहिनि, तव्हां स्टेज ते तक़रीबन कंपेयरिंग कंदा आहियो, बाक़ाइदे तव्हांखे माण्हू बुकिंग करे वठी ईंदा आहिनि, त मतिलबु असांजे अॼु प्रोग्राम में अला करे सरदार सांगी अचे कंपेयरिंग कंदे करे, त तव्हांखे के ॿोल या का बेत के उहे असांजे सामिन खे ॿुधाइजो। महिरबानी, आऊं त कंपेयरिंग ते एतिरी मूं वटि कोन्हे ॼाण, पोइ बि वेंदा आहियूं, त शुरू में आऊं शाह लतीफ़ जे सिटनि सां शुरूआति कंदो आहियां, अवल आला अलीम आला आलम जो धनी, इन्हनि सिटनि सां मुंहिंजी शुरूआति थींदी आहे। पोइ जहिड़ो महिमान अचे थो ॾिसूं त कहिड़ो महिमान, हिकिड़ो त महिमान खट ते वेहण जोॻो अचे थो, ॿियो पटवारो अचे थो, पर आऊं जॾहिं कंपेयरिंग कंदो आहियां त मुंहिंजे लाइ सभु बराबरि हूंदा आहिनि, ग़रीब बि बराबरि हूंदो आहे त अमीर बि बराबरि हूंदो आहे,
अमीर खे जेकॾहिं आउं बैत चई छॾां चङा चङाईअ मां कॾहिं न विरचनि ॾिसी ऐं असां जा ओरांगे अचनि एॾा कुर्ब कनि तन क़दमनि तां कुर्बान वञा। ऐं जेकॾहिं अमीर जे क़दमनि ते कुर्बान वञा पियो त ग़रीब खे चवां थो त अॼु पण अचणु वेरा नैण खणी निहारियां घणो ही सोन वरणा सुपिरी लखी लोड संधिया मोटी अड़ा मथां ऐं फांडूं भरे विगायां त उहो ग़रीब बि ख़ुशि थिए छो त उहो ग़रीब अचे थो। ऐं कोशिशि कंदो आहियां त अमीर खां वधि में वधि बैत सुठे में सुठो बैत ऐं साईं ग़रीब खे चई छॾां थो हुनजे अज्ञान में हुनजे मान में हुनमें शान में मुंहिंजे लाइ सभु खट ते विहारण वारा हूंदा बराबरि हूंदा ऐं उन नज़र सां ॾिसंदो आहियां। महिरबानी। मामा तव्हांजी शाइरी जे हवाले सां बि ॻाल्हि थी तव्हांजे जेका असां अज्ञान जे हवाले सां बि ॻाल्हि थी। अच्छा को अहिड़ो बैत जेको तव्हां असांजे सामीन खे ॿुधाए सघो को तव्हांजो संदो अहिड़ो बैत वग़ैरह शाइरी वग़ैरह। महिरबानी महिरबानी। थर में आऊं त थर जो राकू आहियां त मुंहिंजो सुवालु इहो ई मालिक वटि हूंदो आहे हर कंहिंजो कर ख़ैरु ख़ुदा न सांगीड़नि जी सुण सदा। सांगी जी सदा इहो ई हूंदी आहे मारूड़े जी त बरसाति थिए आबादी थिए ऐं असीं लॾ पलाण न थिए असांजी। हर कंहिंजो कर ख़ैरु ख़ुदा सांगीड़नि जी सुण सदा वाली तूं वसकार आण वाली तूं वसकारो आण बंदि थिए छा लॾ पलाण सुवाल करे सांगी सरदार ॾातर ॾे मां कढ ॾुकार सुवाल करे सांगी सरदार ॾातर ॾे मां कढ ॾुकार। महिरबानी। मामा अहिड़ो को सुवालु असांजी दिलि में को रहिजी वियो हुजे तव्हां पंहिंजी दिलि जी ॻाल्हि करणु चाहियो त भले करे सघो था असांजे साम्हूं खां। जी महिरबानी महिरबानी। अहिड़ो सुवालु त रहियो ई कोन्हे सुवाल त घोड़ सारा आहिनि पोइ त चवंदा आहिनि उल्ट बिना आवे नी भूख बिना भोजन भावे नहीं जेको तव्हां साईं पुछंदा उन जो जवाबु मिलंदो। बिल्कुलु बिल्कुलु। दोस्तो अॼु सिंध जो नाले वारो नामवर शाइर मामू सरदार सांगी अॼु असांजे आशियाने ते मौजूदु आहे। असांजा यूट्यूब ते फेसबुक ते या असांजा ट्विटर ते जेके असांखे ॾिसनि पिया टिकटॉक ते जेके दोस्त असांखे ॾिसनि पिया दोस्तो असांजी कोशिशि हूंदी आहे त असां तव्हांजे इलाइक़े में या असांजे इलाइक़े में किथे बि को बि अहिड़ो फ़नकार शाइर अदीब जेको पंहिंजे कलम ज़रिए या पंहिंजे ॾात ज़रिए या पंहिंजे हुनर ज़रिए या फ़न ज़रिए पाण मंझराए थो त असां सां ज़रूरु राब्तो कयो। कोशिशि कंदासीं असीं पाण मज़दूर माण्हू आहियूं पर कोशिशि करे उनजो इंटरव्यूज़ असां पंहिंजे मुख़्तलिफ़ जेके वेबसाइटूं आहिनि उन ते ज़रूरु रखंदासीं। सोशल मीडिया जो दौरु आहे उन हिसाब सां असां उनखे असां हाईलाइट ज़रूरु कंदासीं। कोशिशि हूंदी असांजी। पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरोलावती खे मुर्की ॾियो मोकल ऐं आख़िर में मामे सरदार सांगी जो हिकिड़ो पैगाम तव्हां ताईं पहुचाईंदासीं उनखां पोइ मोकिलाईंदासीं। जी मामा तव्हांजो को पैगाम। महिरबानी लावती साहिबु त मुंहिंजे तरफ़ां हिकु निढड़ो पैगाम आहे मोहबतूं ॾियो ऐं मोहबतूं वठो प्रेम ॾियो आहे प्रेम जिन खे मिलियो मालिक तिन खे मोहबतूं ॾियो मोहबतूं वठो मोहबतूं मोहबतनि खे जनम ॾींदियूं आहिनि। ॿियो निढड़ो पैगाम अचो अॻिते विख वधायो क़ौम खे ई पैगाम पहुचायो हर गाम गली स्कूल खोलायो पंहिंजा बचड़ा ॿार पढ़ायो कोई वतन में रहंदो विकार ही इंसान ज़ात तव्हां थियो होशियारु असां वटि इंसान ज़ात इंसानियत अचो अॻिते विख वधायो क़ौम खे ई पैगाम पहुचायो हर गाम गली स्कूल खोलायो पंहिंजा बचड़ा ॿार पढ़ायो। मुंहिंजो इहो ई निढड़ो पैगाम।